सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री الادين پارڪ ऐं उन सां लाॻापियल पवेलियन क्लब जा 450 दुकान ॾाहण लाइ हिकु हफ़्ते जी मोहलत ॾेई छॾी। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में एडमिनिस्ट्रेटर कमिश्नर कराची हद दख़लनि ख़िलाफ़ डायरेक्टर पेश थिया। अमलदारनि तरफ़ां हद दख़लनि ख़िलाफ़ कार्रवाई बाबति तस्वीरूं अदालत में पेश कयूं वयूं। सुप्रीम कोर्ट चयो त तव्हां भितियुनि में ॾार विधा, हिन तव्हांखे दुकान ऐं पवेलियन किराइण लाइ चयो हुयो। हद दख़लनि बाबति डायरेक्टर अदालत खे ॿुधायो त 450 दुकान आहिनि जिन में सामान मौजूदु आहे। इहे ॾाहण लाइ असांखे 10 खां 12 ॾींहं घुर्जनि। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त तव्हांखे हाणे का बि मोहलत न मिलंदी। जेकॾहिं क्लब ऐं दुकान न ॾाहिया विया त तव्हां सां छा थींदो इहो तव्हां चङी तरह ॼाणो था। चीफ जस्टिस चयो त हिन पार्क में ॿार वञनि था, तव्हां उते क्लब ऐं दुकान ठाहे छॾिया, 9 लख रुपया क्लब जे मेंबरनि खां वसूल कयो था। इहा ई कंपनी पार्क हलाए रही आहे जंहिं टैक्स माफ़ कराए। ही ॾोहारी अमल आहे। तव्हां वटि 7 ॾींहं जो वक़्तु आहे, सभु कुझु ॾाहे छॾियो। सुप्रीम कोर्ट में ख़ांगी कंपनी जो वकील फैसल सिद्दीकी पेश थियो, जंहिं चयो त असां चाहियूं था त KMC जी मदद करियूं। 4 दुकान KMC लीज़ ते ॾिना हुया। चीफ जस्टिस चयो त तव्हां छा पिया चओ, इहे लीज़ कीअं थी वयूं, असां तव्हांखे न ॿुधंदासीं। फैसल सिद्दीकी चयो त KMC वटि पैसा न आहिनि, असां हिननि जी मदद करणु चाहियूं था। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद कावड़ जो इज़हार कंदे चयो त सिद्दीकी साहब तव्हां ख़ामोश रहो या ॿाहिरि हलिया वञो। अदालत KMC खे हिदायत कई त हिन कम लाइ जेतिरी ॻरी मशीनरी घुर्जे तव्हांखे ॾिनी वेंदी।